नाज़िर मटियारी लग ॻोठ करनाणी सम्मा में बच्ची कचहरी की तकरीब कोठाई वई, जंहिंमें अॻूणे सूबाई वज़ीर सैयद हाजी जलाल शाह जामोट, मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले मटियारी के सदर नसीर मेमन ऐं ॿियनि मौज़िज़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था बाबू ख़ास खैली जी ही रिपोर्ट। मच कचहरी कई वही है जगह हर साल कंदा आहियूं। हिन जो मक़सदु हिकिड़ो सिंधी सकाफ़त खे उजागर करणु ऐं उन सां गॾोगॾु ओड़े पाड़े जा माण्हू ख़ासि तौर ते बहिराणीअ जा उहे हिते गॾिजी हिक ॿिए सां मुहबतूं वॾीनि था ऐं असीं चाहींदा आहियूं त अहिड़ियूं कचहरियूं सभई जेके आहिनि पूरी सिंध में करणु घुरिजनि हिननि खे जीअं सकाफ़त उजागर थी सघे। घुटियल माहौल में हिते तक़रीबन सभु को माण्हू बिज़ी रहे थो ऐं हीअ हिकिड़ी एंटरटेनमेंट आहे। उन खां सवाइ वॾी महिरबानी जो हर आयल महिमान खे लुंगी अजर करे पेश कयूं अहिड़ियूं कचहरियूं थियणु घुरिजनि। शुक्रगुज़ार आहियूं जॾहिं असांजे मोहबत जे मेड़े में असां सभिनी खे हिते गॾियो ऐं असांजी जेका सिंध जी सकाफ़त आहे मच कचहरी जेका सदियुनि सालनि खां आहे उन जेका सकाफ़त खे नयो रूह पोखियो ऐं उन में जेके बि असांजा दोस्त आहिनि बिल्कुलु फंक्शनल लीग ज़िले मटियारीअ जा जेके उहिदेदार आहिनि मेंबर आहिनि या ॿिया जेके असांजा वर्कर आहिनि उन्हनि सभिनी खे असीं भलीकार चवंदा आहियूं। सकाफ़त सिंध जो को 100 साल न चइजे त हिनखे हज़ारे साल चइजे त इहो सकाफ़त ज़िंदा रहंदो अचे थो। सकाफ़त खे उजागर कयो वियो आहे। ये लुंगी आहे, अजरक आहे, मच आहे, कचहरियूं आहिनि ऐं तव्हां ॾिसो रही बिल्कुलु SOP ते अमल कंदे हिन कयो आहे। बिल्कुलु ओपन आहे ऐं जीअं गवर्नमेंट जा हुकुम आहिनि त गवर्नमेंट जो जेके बि तदाबीर आहिनि उन हवाले सां ही ओपन हिकिड़ी मच कचहरी ही मच कचहरियूं असांजो सकाफ़त जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी हिन महफ़िल में जेको मौजूदु आहियूं उन जे हवाले सां मौजूदु आहियूं त मारू भाउ जेको हिते हीउ एहतमाम कयो आहे मक़सदु इहो कोन्हे त ख़ाली असां मिलणु पर हिकिड़ी असांखे यादि ॾियारणु त असांजी सकाफ़त अञा ताईं 5000 साल पुराणी जेका आहे उहा मौजूदु आहे ऐं असां इन पाण में मुहबत रखूं था हिक ॿिए खे दोस्तनि खे हिक ॿिए खां मिलणु ऐं हिकिड़े मिलण में बहानू ऐं जिस्मानी मौजूदगी पर असांजे ज़हनी तौर ते रूहानी बि मौजूदु आहियूं। ख़बर आहे मच कचहरी पंहिंजे सिंध जी सकाफ़त आहे उन हवाले सां ई रखी वई आहे ऐं इहो जेको पंहिंजो गॾिजाणियूं अॼुकल्ह सोशल मीडिया TV आहे उहा कोन हुई उन खां पहिरीं इहो ई पंहिंजी गॾिजाणियुनि जो ज़रियो हूंदो। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हिन कहत रुजाल जे दौर में हेॾा सुठा प्रोग्राम थियनि था ऐं माण्हुनि खे इंटरटेनमेंट मिले थी, हिक ॿिए सां मेल मिलाप थिए थो, हिक ॿिए सां तबादिले ख़्याल थिए थो। हिन तरह जूं हीअ असांजूं सकाफ़त आहे। असांजे मुंहिंजे ख़्याल में त वाक़ई उन दोस्त जेको अनाउंसमेंट करे पियो ते चयो त दोस्तनि खे जेतिरियूं अजरकूं पियूं आहिनि शायदि इलेक्शन में बि एतिरियूं कोन पियूं।